70 सूटा आया दई काश तू सुठी हो जिया मायरा सूटा नहीं आया सूटा नहीं मुल्क दुआ दुआ सच्ची याराने एकड़ो खूनी के दमा वडो खूनिया पोया लगो पिया नौकरी दे हाने ने मामा लो थियो हाने अच्छे दादी जवाब तो दिया से नौकरी के जा आ तो खे को दिया दो तो के खतरन जी मड़िए ते प्यारी दी हर माल 12 रुपया वो खूनी अम्मा हल्या हेलो थोड़ा साव जी ना हाने हिन में साह पवंदो बा जेको सदाए दो खूनी में साह ही कोने हाँ ओ भाई हले को नहीं था जा मां पाणारी थोड़िया अब ये हलाई थी हेलो माइक मना पुरानी समझी पैदी ए जय अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम ये खबर ना मुसलमान जोई जा ना जेक पे गया कि यहूदी जनाई हां यहूदी ने है तो समझ लो चाहे उन्होंने बड़ो मसला केड़ो मसलो ए मुके सुनानी मैं तो केने तो सुनाया ए ताजू पुरानी सब मुके सुनाने जो अच्छा हां तो कोई तो सुनाया नहीं तू कहने तो सुनानी तो सुनाया याद कर केड़ी गाल याद कर इन मेले जे मुझो पे तो के बोले जे कर दो मुके भी कर दो भावाना समझदा भाई चाड़ा पुत्र कर ना बाबा मा तू गाल बुध तो आही के बुधा तो सही केड़ी मां जो पी यहां के तू जो पी टेंशन ले जो हां मेरा खबर भाई बड़ो बुझा रखी होई हां वडो अन्नाब वडो थियो ऑफिसर यूसी ऑफिसर अभी जल्दी है ना हां यार मुके खपे छा खपे हिकड़ी खपे छा नालो वठ ना नौकरी खपे वो छोकरी बोले छजो तो नौकरी जो नालो वठ नौकरी खपे नौकरी आहे ये बुत न कर मुके पहली कुंती याद है तो ना गाल बुध रो न नौकरी दी तो मुके जानी दो आ तो ना तो कर तो सुनाया मुके जानी तो सुनाया नालो बुझाए हां बुधा पेले जाएगा हां मुझे नालो जाई अल्लाह अब जायो देख बड़ा अल्लाह बता नथो बचे जा बच्चे पियो पर मां चंगी जहाज में जाओ हां बाबे नाल बनाए आपे नालो इधर ही खंगार में लगी नहीं खाई ना बाबे नाल भला बाबू एम्बुलेंस में जाओ मना तू जगी जहाज में पिणे एम्बुलेंस में माने किथे जाई अम्मा घरी गाल बुध हां बुझा माने नौकरी तुझी थींदी पर सवाल जवाब जना हमारे नाल पूछाई को दई माने हां ये गाल कर माने नाल छाए ना तू चिड़ी बने यार अरे वो न सोचना पक हां पक ए भाऊ पूछा के तो चिड़ा तो मुझे ना दे ना बाबा माने सोचना अम्मा जे नाल तहां दिनी के सामत ओए यो करो नालो करो नादरा जी गाला नादरा मासी जो नालो नी रखो मुझे छावे अरे गाल बुध तो नौकरी लाई नौकरी कबे नौकरी जी दो नौकरी नौकरी भदिया पर सवाल जवाब बनी जन सवाल 16 सप्पा 16 हां एकड़ो जग खण काए उने में पानी विच उने में बर्फ विझी हां ठीक है हां वो थियो थधो ठीक है हां हाने तू बचते जबरी पानी वालो सवाल तो खा पानी वालो सवाल हां पक्की गाल फिरी न वञा अदा गवाह रहो हां 72 में जेकी बोर्ड आई हां उने में घड़ा लुलिया घड़ा बचा पानी वालो सवाल पानी वालो बाय दादा में जेकी बोर्ड आई में घड़ा लुलिया घड़ा बचा हां जो मां उते टीचर खाई बैठो अरे तो पानी वालो सवाल मुझे तो अच्छे कुरान मन हजार पोताजी मोक में हजार ना लगा दे लेगा अना उहे गोली लगा दिया
हाणे ॿियो सुवाल आहे ॿियो सवाल आहे इहो सवाल तो ईअं भेड़ी जा वॻा थो खपनि ॿियो सुवाल हा ॿियो सवाल बकटा तूं शहर मां वठी आ बकड़ा शहर मां वठी आ हिते टिखेड़ हिते टिखेड़ दाणो दाणो में त खणा नौकरी पक्की तुंहिंजी बकड़ा चावल का दाणो बाणो खणिया त घणा जा घर जी रिश्त कान्हे न छो का तकलीफ़ त कोन्हे न भॻवान न त हितां जो ठोक एक्सेप्ट करिया जी फेसबुक ते कर दिया पोइ नौकरी अरे असांजूं कुराड़ियूं तव्हांजूं कुराड़ियूं तव्हांजे पाड़े जूं कुराड़ियूं इहे दाणो दाणो खणी ईंदियूं त पोते आप त कोड अंगत ने प्याजी कच्ची फिट के गारो त भला ॿियो सोलो सुवाल सोलो सफ़ा सुनो तूं इहो ॿुधा हा त ही जेके वेठा आहिनि इन्हनि जे पेरनि में चंपल खणा जो खाईंदे या सुवाल आहे जेके वेठा आहिनि भला जेके ही वेठा आहिनि हा हे हेतिरा वेठा आहिनि घणा थिया जेके वेठा आहिनि वरी जेके हेतिरा वेठा आहिनि घणा थिया मां ॿुधाए घणा थिया जेके हेतिरा वेठा आहिनि होतिरा थिया ओतिरा थी विया हेतिरा माना होतिरा थींदा न हा ठीकु आहे हा आख़िरी सुवाल आख़िरी सवाल तूं इहो ॿुधा हा त रक्शे में नट खणा तुंहिंजी नौकरी पकी आहे राज्य में नट खणा नट खणा ये कर बाड़ी दी सांस जाना नट खणा तो का सवाल न पूछा मां कुछ जेको ट्रैक्टर आहे उन्हनि जे अॻे टायर में कहिड़े रंग जी हवा पवंदी आहे ट्रैक्टर में अॻे टायर में कहिड़े रंग जी हवा पवंदी आहे रंग जी त मूंखे ख़बर कान्हे हलो तो खां ॿियो सवाल हा ॿियो सुवाल ओ चाचो कुराड़ो वेठो आहे जेको चाचो कुराड़ो वेठो आहे हा हा सवाल आहे तो ॾियो हा तव्हांजे मिसाल तूं वञी तुंहिंजे घर वेठो हुजे ओए तूं हुनखे पैसा वठंदेसि पढ़ाईंदेसि या राति जो पाण सां गॾु सुम्हारींदेसि हा पैसा पीड़े मां सूज़ट कढंदो कोठो कढी छॾींदा हाणे ॻाल्हि ॿुध नौकरी हा नौकरी खाली नौकरी आहे बंदो कया रेल हुन में टाउन कमेटी में काम कमेटी में 20,000 पघार अथई सही आहे पक करणो छा आहे करिणो इहो आहे सुबुह जो सवेल उथी सुबुह सवेल उथी लोही कैंची खण लोही कैंची खणी जेके रोलूं खुदा आहिनि हुननि जा न कट रोलू खुलनि जा न कटिया हा फिलहाल तुंहिंजा कटिया मला हा सुठो आहे न मुंडी का हेठि कुतो हिमते माण्हू इहा नौकरी न खपे या नौकरी वञा कुतनि जा न हलाईंदो कुते पोइ ठीकु आहे माण्हू कुते पोइ भई माण्हू छा कंदा हलो भला ॿी नौकरी आहे वीवीआईपी 30,000 पघार सही आहे रेलवे खाते में आहे मूंखे रेल में घुमण जो ॾाढो शौक़ु आहे हा न रेल में तूं अॻियां वेठो आहीं मां अॻियां वेठो आहियां राति जो टाइम गाॾी हले पई गाॾी हले पई अचानक गाॾियूं बंदियूं बंदि थी बंदि थी वई तूं मेड़ बंदियूं खणी अॻियां भॼ रेल तुंहिंजे पोयां मां मेरे वरी कोई अॻिते भॼां हा रेल मुंहिंजे पोयां ॼण माता जी कुराड़ी खणी थो वञां नौकरी आहे 30,000 पघार कहिड़ी नौकरी आहे दुनिया जा आख़िरी बेग़ैरत या कहिड़ी नौकरी आहे मां रेल जे पोयां चुपो कयो वञे इहा बि न खपे न सुठी जे भला ॿेड़ी जहाज में ड्यूटी कंदे हा या कंदुसि समुंड ते समुंड सही आहे कमु सुबुह बि कंदुसि हा 50,000 पघार अथई भाड़ी साथी यार घणा डॉक्टर ते जाती करीब मूंखे अटैक थो पए मूंखे थोड़ा पैसा कर दीजा दिल कहिड़े पासे हिन पासे अल्लाह यार पासे हा अच्छा हेॾे सो हा, हेॾा। न मां कया गैस जो अटैक ॿुध कमु ख़बर ई कहिड़ो आहे कमु कहिड़ो आहे कमु अहिड़ो हा। आहे ॿेड़ी जहाज हलंदो हलंदो अचानक हुन जो तेल विच समुंड में ख़तम थींदो तूं लही धिको ॾिजां 50,000 पघार अच्छा बेड़ी का आदमी तो उनके लई देखो नहीं माता ने कुराने के दे सका तो मरे वो बनवा 50,000 पघार 50,000 अंदर बुढ़ी के नापड़े बना दी इहा नौकरी न खपे न करे आख़िरी नौकरी अथई केड़िया भली अथई केड़िया वापदा में वापता जी नौकरी करे है न जेडी मन भावार जी लाइट करिया भावार मूंखे चन बाला तो जी मरदी हा कमु ख़बर ई कहिड़ो आहे कम केड़वा सुबुह सवेल उथ सुबह सवेल उठा तां जे घर या पंहिंजे घर पंहिंजे घर अल्लाह फैसलो थी वञे न मता जी असां ने अचे सुबुह सवेल उथ सुबह सवेल उठा हिकिड़ी बाल्टी पाणी खण बाटली पानी करे पोतड़ो खण पोतड़ो खण
वो पुसाए पुसाए खंबे ते चढ़ी 11,000 जो जेकी तारूं न उन ते जन चढ़ी और साफ कर पर लाइट हले अच्छा लाइट चले पोसा होता है पोसा मथे कुत्ते वांगू ढेर लॻो पियो लख रुपया पखार चल लॻ हिकिड़ी भरपूर ताली वॼायो नाराए हैदरी असांजे बवाली जे लाइ ताली वॼायो बाबा हर तो हाणे बूथ धोई आहे कुतो न कढे वञे हाणे असांजे सिंध जो तमामु बहितरीन अदाकार असांजे सिंध जो सुपरस्टार अल्लाह साईं हुनखे हयाती ॾे जंहिं नंढड़ी उमिरि में तमामु वॾी शोहरत माना हुन हासिल कई अल्लाह साईं हुनखे कुझु रखे असांजे